माल मुक्त दिल बेरहम उहा चवाणी त अव्हां ॿुधी हूंदी, पर अॼु असीं अव्हां खे मिसाल सच साबित करे ॾेखारियूं था त हिन कारनामे जो क्रेडिट कहिड़े पासे वञे थो। जी हाँ, न खातो, न इदारो, न ई NGOs मतिलबु बेनामी खातो, उहो बि सालनि खां सिंध हुकूमत वटि क़ाइमु आहे। इन खाते ज़रिए गुज़िरियल साल 2025-26 दौरान 127 अरब 29 करोड़ 34 लख रुपया मुख़्तस मद में केतिरनि ई खातनि खे अरबें किरोड़ें लखनि जूं अदायगियूं कयूं वयूं। हिन बेनामी खाते बाबति वधीक छिरकाईंदड़ तफ़सील लाइ असां सां गॾु रहो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं GM खोखर, अवां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। अॼु जंहिं खाते जो ज़िक्र कयूं पिया उन खाते जो नालो निशान नाहे। उन खाते जो नालो आहे इज़ाफ़ी सप्लीमेंट्री बजट, याने वाधू बजट। सिंधवासियो, सप्लीमेंट्री बजट जो मतिलबु उहो हूंदो आहे त मंज़ूर थियल बजट खां वधीक ख़र्च थियण खां पोइ वारी सूरत हाल में हुकूमत असेंबली ज़रिए इज़ाफ़ी फ़ंडनि जी मंज़ूरी वठे थी। पर जॾहिं उहा रक़म लखें या किरोड़ें बदिरां अरबें रुपयनि ताईं पहुची वञे थी त पोइ अवाम जो सवाल करण बि बिल्कुलु जाइज़ आहे ऐं उन लाइ सरकार बि जवाबु ॾियण जी पाबंद आहे। अॼु जी वीडियो कंहिं सियासी तक़रीर या अफ़वाह ते ॿधल न, पर सिंध हुकूमत जी पंहिंजी सरकारी दस्तावेज़नि ते ॿधल आहे। उहे दस्तावेज़ ज़ाहिर कनि था त माली साल 2025-26 दौरान केतिरनि ई खातनि लाइ अरबें रुपयनि जा इज़ाफ़ी फ़ंड बाबति घुर्ज पेश कई वई। अॼु असीं इन अंग अखरनि जो जाइज़ो वठंदासीं ऐं ॾिसंदासीं त आख़िर उहे इज़ाफ़ी पैसा खातनि खे छो ॾिना विया। हर साल हुकूमत वॾी दावा सां बजट पेश कंदी आहे ऐं चवंदी आहे त हर खाते जी माली ज़रूरतुनि जो मुकमल अंदाज़ो लॻायो वियो आहे, पर कुझु महीननि बैदि वरी बहाने सां हुकूमत इज़ाफ़ी ख़र्चनि ते ॿधल सप्लीमेंट्री बजट खणी अचे थी। हिते पहिरों सुवाल उहो पैदा थिए थो त जेकॾहिं असल बजट मुकमल हुई त पोइ अरबें रुपयनि जी इज़ाफ़ी ग्रांट जी ज़रूरत छो पेश आई? छा शुरूआती मनसूबाबंदी कमज़ोर हुई या साल दौरान अहिड़ा फ़ैसिला कया विया जेके अॻुवाट बजट में शामिल ई न हुआ? हाणे अचो सरकारी दस्तावेज़नि जो सभ खां अहम अंगर ॾिसूं। 2025-26 जी मद में मुख़्तलिफ़ खातनि खे 187 अरब 29 करोड़ 34 लख रुपया इज़ाफ़ी ख़र्च करे हड़प करे विया आहिनि। इन्हनि फंडनि में कुझु खातनि लाइ 100 करोड़ त कुझु लाइ अरबें रुपयनि जूं इज़ाफ़ी रक़मूं वठी जेके ख़र्च कयूं वियूं आहिनि। अव्हां खे आगाह कयूं था त कहिड़े खाते केतिरी इज़ाफ़ी रक़म वरिती। इन्हनि खातनि में शामिल आहिनि सर्विस जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन खातो, जंहिं लाइ 1230 करोड़ 35 लख 5 हज़ार रुपयनि जी इज़ाफ़ी घुर्ज ज़ाहिर कई वई आहे। उहा का वॾी मामूली रक़म न आहे। 1230 करोड़ रुपया कंहिं बि सूबे जी तरक़ी मनसूबे लाइ वॾी अहमियत रखनि था, जॾहिं त उन जी ज़रूरत ऐं तरजीहनि बाबति वज़ाहत हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। हाणे अचूं था वज़ीर आला हाउस ॾांहुं। वज़ीर आला सेक्रेटरेट वज़ीरनि, सलाहकारनि ऐं VIP फ्लाइट्स ऐं वज़ीर आला जे हेलीकॉप्टरनि सां लाॻापियल ख़र्चनि लाइ, जंहिं में ख़र्च लाइ 43 करोड़ 57 लख 42,850 रुपयनि खां वधीक इज़ाफ़ी रक़म ज़ाहिर कई वई आहे। वज़ीर आला सेक्रेटरेट हाउस लाइ 30 करोड़ 7,22,830 रुपया इज़ाफ़ी रखिया विया आहिनि, जिन मां सभ खां वॾी रक़म हॉनरिया जी मद में 29 करोड़ 10,16,830 रुपया रखिया विया आहिनि, जॾहिं त एडॉक रिलीफ अलाउंस लाइ 97,06,000 रुपया अलॻि शामिल आहिनि। वज़ीरनि लाइ 1 करोड़ 60,03,000 रुपया इज़ाफ़ी फ़ंड रखियो वियो आहे, जिन में टेलीफोन, स्टेशनरी, ॿियनि इंतज़ामी ख़र्चनि ऐं एडॉक रिलीफ अलाउंस जी मद में शामिल आहिनि। वज़ीर आला जे सलाहकारनि ऐं ख़ासि मददगारनि लाइ 1 करोड़ 88 लख 85 हज़ार रुपया इज़ाफ़ी मुख़्तस कया विया आहिनि, यानी कि ख़र्च थी चुका आहिनि, जिन में ऑपरेटिंग ख़र्चनि, मिशनरी, एडॉक रिलीफ अलाउंस जी मद में रक़म शामिल आहे। दस्तावेज़नि मूजिबि सिंध हुकूमत जी VIP फ्लाइट लाइ 9 करोड़ 90 लख 65 हज़ार रुपया इज़ाफ़ी रखिया विया आहिनि, जिन मां 7 करोड़ रुपया हेलीकॉप्टर ऐं हवाई ट्रांसपोर्ट जी मरम्मत लाइ 1 करोड़ 26 लख 60 लख रुपया, सफ़री अलाउंस लाइ 1 करोड़ 50 लख रुपया ऐं ॿिनि ख़र्चनि लाइ वधीक रक़म मुख़्तस कई वई आहे। जॾहिं त गवर्नर सेक्रेटरेट लाइ सप्लीमेंट्री ग्रांट जी मद में 1,000 रुपया रखिया विया आहिनि। अहिड़ी तरह एज़ाज़ियनि लाइ 97 लख
6000 रुपया अलाउंस लाइ रखिया विया आहिनि। उहे अंग अखर सवाल पैदा कनि था त अहिड़ी वॾी इज़ाफ़ी रक़म जी ज़रूरत छो पेश आई। हाणे नज़र विझूं था सिंध असेंबली जी दस्तावेज़नि ते। दस्तावेज़नि मूजिबि मुलाज़िमनि जी पघारनि लाइ 38 करोड़ 68 लख 16 हज़ार रुपया इज़ाफ़ी रक़म रखी वई आहे। MPS जी मुक्त सफ़री सहूलियतनि लाइ 3 करोड़ 44 लख रुपया, ट्रांसपोर्ट ख़र्चनि लाइ 1 करोड़ 50 लख रुपया इज़ाफ़ी रखिया विया आहिनि। मजमूई तौर ते 38 करोड़ 18 लख 16 हज़ार रुपयनि जी ख़र्च कयल रक़म बाबति सप्लीमेंट्री ग्रांट सिंध असेंबली मां ताज़ो मंज़ूर कराई वई आहे। हाणे सवाल उहो पैदा थिए थो त जारी माली साल दौरान एतिरी वॾी इज़ाफ़ी बजट जी ज़रूरत छो पेश आई। मुख़्तलिफ़ खातनि जा ख़र्च असल बजट खां वधीक छो थिया? छा उहे इज़ाफ़ी ख़र्च गैर मुतवक़ा हालतनि सबबु आहिनि या अॻुवाट मनसूबाबंदी में घटिताई सबबु? इन्हनि सवालनि जा जवाब पॉलिसी साज़नि ऐं लाॻापियल इदारनि तरफ़ां ज़रूरु ॾिना वेंदा। सिंधवासियो, ही साम्हूं आयल अहम अंग अखर जेके मुख़्तलिफ़ खातनि जे इज़ाफ़ी माली घुर्जनि जी ज़रूरत पेश कनि था। जेकॾहिं तव्हांखे असांजी वीडियो मालूमात ते ॿधल लॻे त हिन वीडियो खे शेयर, फॉलो ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदा करियो। ख़ुदा हाफ़िज़।